जेकबाबाद जे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर जस्टिस सेनेटर मरहूम अब्दुल रज़ाक तईम जे फर्ज़ंद तहीम क़ौम जी शान डॉक्टर शहज़ाद तहीम ऐं उन जे फर्ज़ंद मीर मुस्तफ़ा तहीम हिन आयल ख़तरनाक बारिश ऐं सैलाब जी तबाहीकारियुनि में पूरी सिंध अंदरि निकिरी पिया, जंहिंमें गढ़ी खैरो, दाऊ कल्च, करीम आबाद, फतेहपुर, शीरानपुर समेत पूरी सिंध अंदरि पंहिंजी क़ौम तोड़े मुख़्तलिफ़ ज़ातियुनि में ग़रीब सैलाब मुतासिर अवाम जी बर वक़्त पहुची माली इमदाद, कैश पैसा, ख़ैमा, लालटेन, बाल्टियूं, कंबल विरहाया, जो करीमाबाद जी अवाम समेत पूरी सिंध जी अवाम शहज़ाद तहीम खां ख़ुशि आहे। शहज़ाद तहीम ॿुधायो त मां इंसानियत जी ख़िदमत करण में ख़ुशि आहियां, जो हिन वक़्तु पंहिंजी क़ौम ऐं कंहिं बि ग़रीब खे ॾुखियो कोन छॾींदसि, चाहे उहो कहिड़ी बि क़ौम सां तालुक़ रखंदड़ हुजे।